सूरतुल मुरसलात। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। वल मुरसलाति उर्फा फल्आसिफाति अस्फा वन्नाशिराति नशरा फल्फारिकाति फरका फल्मुल्कियाति ज़िक्रा उज़्रन औ नुज़्रा इन्नमा तुअदून लवाक़िअ। अल्लाह बाज़ारे महरबान जे नाले सां शुरू। चङियुनि घुलंदड़ हीरुनि जो कसम आहे, पोइ ज़ोर सां लॻण वारनि वाहुनि जो कसम आहे, ऐं ककरनि खे खणंदड़नि पखेड़ींदड़ वाहुनि जो कसम आहे, पोइ ककरनि खे हिक ॿिए खां जुदा कंदड़ वाहुनि जो कसम आहे, पोइ वही आणींदड़ मलाइकनि जो कसम आहे, जे उज़र विञाइण लाइ या डेॼारण लाइ वही आणींदा आहिनि, त बेशक जंहिं ॻाल्हि जो अव्हां खे अंजाम ॾिजे थो सा ज़रूर थियणी आहे। فإذا النجوم طمست وإذا السماء فرجت وإذا الجبال نسفت وإذا الرسل أقتت لأي يوم أجلت ليوم الفصل وما أدراك ما يوم الفصل ويل يومئذ للمكذبين। पोइ जॾहिं तारा मेटे छॾिबा ऐं जॾहिं आसमान चीरबो ऐं जॾहिं जबल उॾाइबा ऐं जॾहिं पैगुंबर ठहरायल वक़्त ते गॾु कबा, तॾहिं साबित थींदो त पैगुंबरनि खे कहिड़े ॾींहं लाइ तरसायो वियो, फ़ैसिले जे ॾींहं लाइ। ऐं तोखे कहिड़ी शइ ॼाणायो त फ़ैसिले जो ॾींहुं छा आहे? उन ॾींहुं कूड़ भाईंदड़नि लाइ ख़राबी आहे। अलम नुहलिकिल अव्वलीन ثم نتبعهم الآخرين كذلك نفعل بالمجرمين ويل يومئذ للمكذبين ألم نخلقكم من ماء مهين فجعلناه في قرار مكين إلى قدر معلوم فقدرنا فنعم القادرون ويل يومئذ للمكذبين। पहिरियुनि खे हलाक न कयो अथऊं छा? वरी उन खां पोइ पोयनि खे उन्हनि जे पुठियां आणींदा आहियूं। ईअं ॾोहारियुनि सां कंदा आहियूं। उन ॾींहुं कूड़ भाईंदड़नि लाइ ख़राबी आहे। अव्हां खे ख़सीस पाणीअ मां न बणायो अथऊं छा? पोइ उन खे हिकु पुख़्ते हंध में रखियोसूं हिकु मुक़रर वक़्त ताईं, पोइ बणावत में पूरो कयोसूं जो असीं चङी सघ वारा आहियूं। उन ॾींहुं कूड़ भाईंदड़नि लाइ ख़राबी आहे। أَلَمْ نَجْعَلِ الْأَرْضَ كِفَاتًا أَحْيَاءً وَأَمْوَاتًا وَجَعَلْنَا فِيهَا رَوَاسِيَ شَامِخَاتٍ وَأَسْقَيْنَاكُم مَّاءً فُرَاتًا وَيْلٌ يَوْمَئِذٍ لِّلْمُكَذِّبِينَ। ज़मीन खे मापाइण वारी न कई अथऊं छा, जो जीअरनि ऐं मुंहनि खे मापाई ऐं ज़मीन में ऊचा जबल कयासूं ऐं अव्हां खे मिठो पाणी पीआरियोसूं। उन ॾींहुं कूड़ भाईंदड़नि लाइ ख़राबी आहे। انطلقوا
إِلَى مَا كُنتُم بِهِ تُكَذِّبُونَ انطَلِقُوا إِلَى ظِلٍّ ذِي ثَلَاثِ شُعَبٍ لَا ظَلِيلٍ وَلَا يُغْنِي مِنَ اللَّهَبِ إِنَّهَا تَرْمِي بِشَرَرٍ كَالْقَصْرِ كَأَنَّهُ جِمَالَةٌ صُفْرٌ وَيْلٌ يَوْمَئِذٍ لِلْمُكَذِّبِينَ चयो वेंदो त हाणे जंहिं दोज़ख खे अव्हीं कूड़ो भाईंदा हुआ तंहिं ॾांहुं वञो चइबनि त 3 शाखनि वारी छांव ॾांहुं वञो न थधी छांव हूंदी ऐं न बाहि जे तओ खां बचाईंदी बेशक उहा बाहि मारीअ जेॾियूं चिणगूं उछलींदी आहे ॼण त उहे हेॾा उठ आहिनि उन ॾींहुं कूड़ भाईंदड़नि लाइ ख़राबी आहे هَذَا يَوْمُ لَا يَنطِقُونَ وَلَا يُؤْذَنُ لَهُمْ فَيَعْتَذِرُونَ وَيْلٌ يَوْمَئِذٍ لِلْمُكَذِّبِينَ هَذَا يَوْمُ الْفَصْلِ جَمَعْنَاكُمْ وَالْأَوَّلِينَ فَإِن كَانَ لَكُمْ كَيْدٌ فَكِيدُونِ وَيْلٌ يَوْمَئِذٍ لِلْمُكَذِّبِينَ उहो ॾींहुं उहो आहे जंहिं में न ॻाल्हाईंदा ऐं न की खेनि मोकल ॾिबी त को उज़ुर बयान कनि उन ॾींहुं कूड़ भाईंदड़नि लाइ ख़राबी आहे हीउ फ़ैसिले जो ॾींहुं आहे अव्हां खे ऐं अॻियुनि खे गॾु कयोसूं पोइ जेकॾहिं अव्हां खे बुछड़ी रिथ करणी आहे त मुंहिंजे हक़ में रिथियो उन ॾींहुं कूड़ भाईंदड़नि लाइ ख़राबी आहे إِنَّ الْمُتَّقِينَ فِي ظِلَالٍ وَعُيُونٍ وَفَوَاكِهَ مِمَّا يَشْتَهُونَ كُلُوا وَاشْرَبُوا هَنِيئًا بِمَا كُنتُمْ تَعْمَلُونَ إِنَّا كَذَلِكَ نَجْزِي الْمُحْسِنِينَ وَيْلٌ يَوْمَئِذٍ لِلْمُكَذِّبِينَ كُلُوا وَتَمَتَّعُوا قَلِيلًا إِنَّكُمْ مُجْرِمُونَ وَيْلٌ يَوْمَئِذٍ لِلْمُكَذِّبِينَ وَإِذَا قِيلَ لَهُمُ ارْكَعُوا لَا يَرْكَعُونَ وَيْلٌ يَوْمَئِذٍ لِلْمُكَذِّبِينَ فَبِأَيِّ حَدِيثٍ بَعْدَهُ يُؤْمِنُونَ बेशक परहेज़गार छावन ऐं चश्मन में हूंदा ऐं जंहिं जिन्स मां घुरंदा तंहिं जिन्स जे मेवन में हूंदा चइबनि त चङा कम कंदा हुओ तंहिं करे ख़ुशि थी खाओ ऐं पियो बेशक असीं नेकनि खे ईअं बदिलो ॾींदा आहियूं उन ॾींहुं कूड़ भाईंदड़नि लाइ ख़राबी आहे ऐं कूड़ भाईंदड़ो दुनिया में थोरी देरि खाई वठो ऐं आसूदा रहो बेशक अव्हीं ॾुहारी आहियो उन ॾींहुं कूड़ भाईंदड़नि लाइ ख़राबी आहे ऐं जॾहिं खेनि चइजे त निमाज़ पढ़ो त निमाज़ न पढ़ंदा आहिनि उन ॾींहुं कूड़ भाईंदड़नि लाइ ख़राबी आहे पोइ न क़ुर खां पोइ कहिड़ी ॻाल्हि ते वेसा रखंदा